केड़ो तरीको आ कहीं इज्जतदार के घर में घड़ी अचण जो थोड़ा तरीको हींअर तोखे ॿुधाईंदा कहिड़ो तरीको आख़िर तव्हां चाहियो छा था कई न कम वारी ॻाल्हि अदा वॾा ॿुधाइसि असां चाहियूं था तव्हां इन चुमन जे छोरीअ जो संग न वठो छो इन में सही त पाण ई पाण वञी जवाब ॾेई आ न त ॾाढो ॾुखियो थींदई काइनार नंढे हूंदे खां ई मुंहिंजे पुट जे नाले ते थियल आहे इहा त ख़बर अथव न त सिंधी बनी ऐं बनी ते सिर ॾेई विझाणियूं त सिर वठी विझाणियूं छोरा जेकॾहिं तोखे मरण जो शौक़ु आहे इहो शौक़ु पुट जो पूरो थो करे ॻाल्हि कनि खोले ॿुध जे शाम ताईं रिश्ते जो जवाब न ॾिनई तुंहिंजा ॿिया छोरा बि मारे वेठो साए बाबा बाबा छा थी वियो बाबा बाबा ॿुधाए बाबा ॿुधाई चओ थो बाबा ॿुधाई चओ थो बाबा ये गुलाब खान जा छोकरा मारे आहिनि रमज़ान खे मुझे कुंदर के मारे इन गरीबों ने जो था बिगाड़ियो जो मुझे वहां के मुखालफ करे ना तो मुझे रमजान किस्मत जो तो मुझे कौन बताओ रमजान साहब मुझे कुंदर भागे बने मेरा पुट मरेगा साहब मारे ड्रामा तो करी न साहब मां पंहिंजे सॻे भाउ खे कीअं मारींदुसि साहब इहो नाइंसाफ़ी आहे साहब मूंखे ख़बर आहे कानून खे चार अखियूं हूंदियूं आहिनि त अॻियां अचण मथे मां पंहिंजे भाउ खे मारे नथो सघां साहब इहो त मां तोखे साहब तव्हां खे हली ॿुधाईंदुसि नाइंसाफ़ी आहे साहब अॼु मुंहिंजे पुट जी शादी आहे हिन पुट जी मौत